अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। कंहिंजे सिर ते सजंदो डस्का जो ताज, नून लीग जा तहरीक इंसाफ़। केरु थींदो कामयाब, वोटिंग जो मरहलो मुकमल, गणप जो अमल जारी। पोलिंग स्टेशन्स जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा अचण लॻा। 360 मां 118 पोलिंग स्टेशन्स जे गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मुताबिक़ नून लीग जी नौशीन इफ़्तिख़ार 38,200 वोट खणी अॻिते, जॾहिं त तहरीक इंसाफ़ जो अली अरशद मल्ही 29,228 वोट खणी ॿिए नंबर ते। हतमी फ़ैसिलो गणप थियण ई बाद साम्हूं ईंदो। डस्का में PTI जे उम्मीदवार अली अरशद मल्हीअ जो मुस्लिम लीग नून जे MPs ऐं MNs जे हलकनि में घुमण जा इल्ज़ाम। इलेक्शन कमीशन ऐं पोलिंग नोटिस वठण जो मुतालिबो। नून लीग जी उम्मीदवार नौशीन इफ़्तिख़ार जो कुझु पोलिंग स्टेशन्स जे प्रिज़ाइडिंग ऑफिसर जी साख ते ख़दशनि जो इज़हार। चीफ इलेक्शन कमिश्नर खे ख़त में चयो आहे त प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स फारम 45 ते तब्दीली करे सघनि था। सूरत हाल खे निमटण लाइ ऐं ख़ुसूसी तरीक़ेकार ठाहे ऐं सख़्त निगरानीअ जो मुतालिबो। इलेक्शन कमीशन डस्का लाइ तरक़ियाती पैकेज जो ऐलान करण ते वज़ीर आला पंजाब जे मुआविन ख़ुसूसी फिरदौस आशिक़ एवान ऐं काफ लीग जे सलीम बरियार खे शोकास नोटिस जारी करे छॾियो। सलीम बरियार गुज़िरियल ॾींहुं डस्का जे लाइ 50 करोड़ रुपयनि जो तरक़ियाती पैकेज जो ऐलान कयो हुयो। सलीम बरियार जो चवणु आहे त 50 करोड़ रुपयनि जो ऐलान करे कहिड़ी ख़राब ॻाल्हि कई आहे। अहिड़ी तफ़्तीशी टीम न हुजे जो फ़ोन कॉल ते कमु करे। इंक्वायरी ज़रूरु करे, लेकिन टीम शफ़ाफ़ हुजे। तहरीक इंसाफ़ जे पंहिंजे जहांगीर तरीन बि FIA जी तफ़्तीश ते इल्ज़ामनि जा पहाड़ उथारे छॾिया। दावा कई आहे त हुन ख़िलाफ़ FIR इस्लामाबाद में ठही, USB में लाहौर आई जिते दस्तख़त थिया ऐं नई तफ़्तीशी टीम ठाहिण जो मुतालिबो। सिंध मां जिबरी तौर खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी, हिंदू नियाणियुनि जो जिबरी तौर मज़हब मटाइण, धारियनि जी आबादकारी ऐं जाली डोमिसाइल ठाहिण वारे अमल ख़िलाफ़ सिंध सपा पारां इनाम सिंधी, वेंगस हयात, शबीर लगारी, लतीफ़ अयास पामर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह जे मुख़्तलिफ़ हंधनि तां एहतिजाजी धरणे खां पोइ पैदल मार्च करे नवाब शाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करण बैदि धरणो हयो वियो, जंहिं ते अॻुवाणनि चयो त सिंध में हर रोज़ आबादकारी वधी रही आहे, जंहिं सबबि सिंध खे अक़लियत में तब्दील थियण जो ख़तरो आहे ऐं हिंदू नियाणियुनि खे खणी उन्हनि जा मज़हब मटाया पिया वञनि ऐं जाली कार्ड ऐं डोमिसाइल बि सिंध अंदरि रिश्वत एवज़ जारी कया था वञनि, जंहिं ते उन्हनि चयो त उन्हनि सभिनी मसइलनि जो हल कढियो वञे। जस्कम ज़िले नवाब शाह पारां कुकड़नि जे खंभनि, आंडनि ऐं ॿिए किचिरे मां इंसानी जानियुनि लाइ हानिकार खाजरो तेल ठाहे विकिरो कंदड़नि सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी ख़िलाफ़ शोबान माटी, आरिफ कासकेली, मसूद शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां अलामती बुख हड़ताल कई, जंहिं ते उन्हनि मुतालिबो कयो त सिंध सिहत लाइ हानिकार तेल जे लेबोरेटरी टेस्ट कराई वञे ऐं इंसानी जानियुनि खे बचायो वञे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।